अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम नई टही में आऊँ या जो मेज़बान राहिब अली चांडियो। अॼु असां वटि मौजूदु प्रोग्राम नई टही में तमामु बहितरीन आवाज़ जो मालिक, तमामु बहितरीन नात ख़्वान, नंढी उमिरि जो तमामु बहितरीन नात ख़्वान मुरीद हुसैन चांडियो असां वटि मौजूदु आहे। मुरीद हुसैन चांडियो, अदा तव्हां पढ़ो था? हाँ बोलो। कहिड़ी क्लास में पढ़ो था? अने क्लास में पढ़ा तो हींअर इम्तिहान ॾेई 6 ॾींहं। अच्छा, मैंने हींअर पेपर तव्हांजा थींदा पर थिया कोन्हे, पर तव्हां प्रोमोट थी विया आहियो ऐं हाणे तव्हां 6वीं क्लास में आया आहियो। भला तव्हां कहिड़े ॻोठ में रहो था? वोट पुलिस मामूल से दूर। भला तव्हांजो बाबा छा कंदो आहे? आतो हाथों कंदो आहे। अच्छा, तव्हांजी नंढी उमिरि आहे, तव्हांखे नात पढ़ण जो कोई शौक़ु आहे? हींअर असांजे नाज़रीन खे तव्हां छा कहिड़ी नात ॿुधाई? माशाअल्लाह। तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, खैरुल बशर रुतबा तेरा, खैरुल बशर रुतबा तेरा, आवाज़ हक खुतबा तेरा, आवाज़ हक खुतबा तेरा, आफाक तेरे सामई, आफाक तेरे सामई, साइफ जिब्रील यमी, या रहमतल लिल आलमीन, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, इल्हाम है जामा तेरा, इल्हाम है जामा तेरा, कुरान अमामा है तेरा, मिंबर तेरा अर्शे बरी, मिंबर तेरा अर्शे बरी, या रहमतल लिल आलमीन, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, खुशबू तेरी नूरे करम, खुशबू तेरी नूरे करम, आँखें तेरी बाबे हरम, आँखें तेरी बाबे हरम, नूरे अज़ल तेरी जबी, नूरे अज़ल तेरी जबी, या रहमतल लिल आलमीन, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, ए फरिश्तो वो सुल्तान मेराज है, ए फरिश्तो वो सुल्तान मेराज है, तुम जो देखोगे हैरान हो जाओगे, तुम जो देखोगे हैरान हो जाओगे, जुल्फ तफसील वल्लैल बन जाएगी, जुल्फ तफसील वल्लैल बन जाएगी, चेहरा कुरान सारा नजर आएगा, चेहरा नजर आएगा, चेहरा नजर आएगा, मेरे आका इमाम व सफ़े अंबिया, मेरे आका इमाम व सफ़े अंबिया, नाम से उनके लाज़िम है सल्ले अला, लाज़िम है सल्ले अला, लाज़िम है सल्ले अला, तू कुजा मन कुजा, मुस्तफा मुजतबा खातमुल मुरसलीन, या रहमतल लिल आलमीन, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा। माशाअल्लाह, तू कुजा मन कुजा, तमामु बहितरीन नात शरीफ़ तव्हां मुरीद हुसैन असांखे ॿुधाई, असांजे नाज़रीन खे ॿुधाई। नाज़रीन, तव्हां ॾिसो था प्रोग्राम नई टही
ऐं नई टही में अॼु असांजे स्टूडियो में मौजूदु आहे मुरीद हुसैन चांडियो, जंहिंजो तालका कुंडली जे ॻोठ मोहम्मद यूसुफ चांडियो सां आहे। ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक आहे। अल्लाह साईं अदी खे जेको आहे सो कामयाबी कामरानी अता फरमाए। ऐं अदा तव्हां पढ़ी लिखी हिते छा कंदो, तव्हांजी कहिड़ी ख़्वाहिश आहे, तव्हां छा करणु चाहियो? तव्हां नात ख़ान थियो भला किथे को मौक़ो मिलियो आहे कंहिं जलसे जुलूस में तव्हां ॻायो? माशाल्लाह। नाज़रीन, हिन नंढड़े जी उमिरि जेका तक़रीबन 12-14 साल हूंदी आहे, 12-14 साल जी उमिरि में माशाल्लाह तमामु बहितरीनु नात ॻाईंदो आहे ऐं तमामु बहितरीनु आवाज़ बि अथसि। ऐं इन सां गॾु मुख़्तलिफ़ जेको आहे सो जलसनि में मुख़्तलिफ़ तक़रीबुनि में जेको आहे सो नात बि पढ़ंदो आहे। तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक आहे ऐं संदसि इहो चवणु आहे त आउं जेको आहे सो पढ़ी लिखी अॻिते जेको आहे सो नात ख़्वां थींदुसि ऐं अल्लाह ताला इंशाअल्लाह नात ख़्वां इनखे कंदो। ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको आहे सो नात ख़्वां तमामु घणा वेझा अज़ीज़ ऐं पसंदि आहिनि ऐं इंशाअल्लाह जेको आहे सो अल्लाह साईं उनखे कामयाबी अता फरमाईंदो। अदा हींअर तव्हां असांखे कहिड़ी नात ॿुधाईंदो? माशा फासलूं को तकल्लुफ़ है हमसे अगर, फासलूं को तकल्लुफ़ है हमसे अगर, हम भी बेबस नहीं बेसहारा नहीं, खुद उन्हीं को पुकारेंगे हम दूर से, खुद उन्हीं को पुकारेंगे हम दूर से, रास्ते में अगर पाँव थक जाएंगे, फासलों को तकल्लुफ़ है हमसे अगर, हम भी बेबस नहीं बेसहारा नहीं, हम मदीने में तन्हा निकल जाएंगे, हम मदीने में तन्हा निकल जाएंगे, और गलियों में कसदम भटक जाएंगे, और गलियों में कसदम भटक जाएंगे, हम वहाँ जाके वापस नहीं आएंगे, हम वहाँ जाके वापस नहीं आएंगे, ढूंढते ढूंढते लोग थक जाएंगे, फासलों को तकल्लुफ़ है हमसे अगर, हम भी बेबस नहीं बेसहारा नहीं। माशाल्लाह माशाल्लाह। फासलों को तकल्लुफ़ तमामु बहितरीनु नात। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम नई टही तव्हांखे कीअं लॻी रहियो आहे, तव्हां पंहिंजी कमेंट बॉक्स में वञी तव्हां पंहिंजी राय ॾेई सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां वटि बि को टैलेंट आहे ऐं तव्हां बि अचणु चाहियो था पंहिंजी सिंध जी स्क्रीन ते, त पोइ हाणे ई असांजे स्क्रीन जे लिखियलु नंबर ते पंहिंजो व्हाट्सअप करे सघो था ऐं का तफ़सील जेका असां प्रोग्राम डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो खां वठी सघो था ऐं उन सां गॾु असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, नई टही में शामिलु थी सघो था। ऐं तव्हां वटि बि जेकॾहिं को टैलेंट आहे, तव्हां वटि का अहिड़ी जेका आहे सा हुनुर आहे या तव्हां वटि को बि महारत आहे ऐं तव्हां बि अचणु चाहियो था पंहिंजी सिंध ते, असांखे कमेंट करे या तव्हां व्हाट्सअप नंबर ते राय वठी ऐं पंहिंजी राय ॾेई सघो था। उन सां गॾु तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था। हाणे प्रोग्राम अॼु को नई टही पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो ऐं आख़िरी लम्हनि में प्रोग्राम जे पछाड़ कयल लम्हनि में असीं जेको आहे सो आख़िरी नात मक़बूली जेका असां ॿुधंदासीं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरीद हुसैन चांडियो खां तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक आहे। अदा असांखे आख़िरी असांजे नाज़रीन जी ॿी फरमाइश ईअं खणी सम्झो त असांजा नाज़रीन जेके असांखे ॾिसनि पिया हिन वक़्तु पंहिंजी सिंधी स्क्रीन ते, उनजी फरमाइश ते आहे असांखे नाज़रीन आख़िरी ॿुधायो। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूरे मुहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। सिमत नबी बू जैल गया आका से उसने ये कहा, सिमत नबी बू जैल गया आका से उसने ये कहा, अगर वो नबी बतलाओ जरा मेरी मुट्ठी में है क्या। सिमत नबी बू जैल गया आका से उसने ये कहा, अगर वो नबी बतलाओ जरा मेरी मुट्ठी में है क्या। आका का फरमान हुआ और फजले रहमान हुआ, मुट्ठी से पत्थर बोला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अपनी बहन से बोले उमर ये तो बता क्या करती थी, ये अपनी बहन से बोले उमर ये तो बता क्या करती थी। मेरे आने से पहले मेरे आने से पहले चुप चुप के क्या पढ़ती थी। अपनी बहन से बोले उमर ये तो बता क्या करती थी। मेरे आने से पहले चुप चुप के क्या पढ़ती थी। बहन ने जब कुरान पढ़ा सिमत कलाम में पाक खुदा, दिल ये उमर का बोल उठा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। वो जो बिलाल हबशी है सरवर दी का प्यारा है, वो जो बिलाल हबशी है सरवर दी का प्यारा है। दुनिया में हर आशिक की दुनिया में हर आशिक की आंखों का वो तारा है। जुल्म हुए उन पर है बहुत सीने पे रखा पत्थर, फिर भी लब पे जारी था ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। नादरीन तमाम बेहतरीन आवाज़ मालिक मुरीद हुसैन चांडियो सां अॼु तव्हांजी मुलाक़ात कराईसीं। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नए नौजवान सां नई टही जे प्रोग्राम नई टही में कंहिं नई टही जी उमिरि सां नई उमिरि सां असां जेको आहे मुलाक़ात तव्हांजी कराईंदासीं। तींदड़ ॾींदा जेसीं ताईं ॾींदा इजाज़त पंहिंजी मेज़बान राहिब चांडियो।